नाज़रीन ख़बर आहे तंगवानी मां तंगवानी थाणे जी हद मेन रोड ते बिजराबाद वेझो नामालूम हथियारबंद टोले ट्रक मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सवे हिक ॼणे खे ज़ख़्मी करण बाद 3 ॼणनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे नामालूम हंधि खणी फरार थी विया। अगवा थी वियलनि में ठुलवासी अब्दुल गफूर बुरड़ो, मंसूर बुरड़ो ऐं लाल मोहम्मद बुरड़ो शामिल आहिनि। जी नाज़रीन, तंगवानी मां असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। तंगवानी वेझो तंगवानी थाणे जी हद बिजराबाद वेझो नामालूम हथियारबंदन ट्रक ते का करे फायरिंग करण जे नतीजे में हिक ॼणे खे ज़ख़्मी करे 3 ॼणनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे नामालूम हंधि खणी फरार थी विया आहिनि। अगवा थियलनि में ठुलवासी लाल मोहम्मद बुरड़ो, अब्दुल गफूर बुरड़ो ऐं मंसूर बुरड़ो शामिल आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।